Amaji Samatun Tain, Radio Voice of St. London. Adi Zarka असांजे जेको UK जी ऑर्गेनाइजिंग कमेटी वर्ल्ड सिंधी कांग्रेस उन जी मेंबर आहे ऐं असांखे गुज़िरियल 2 साल खां जॉइन कयो हिन कॉन्फ्रेंस में बि रहिया असां उनखे वेलकम कयूं था उहो पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि वॾी महिरबानी झुगी असांजे कथन पननि जी नज़र उन्हीअ ते दुश्मननि जी लिकी लिकी विया पकोड़े वेरी कखन ते कोसी रखी विया केरी दुखी दुखी जा भरी पई आहे ज़बान रत सां भरी पई आहे अॼु असां हिते पंहिंजे क़ौमी शहीदनि जो ॾिहाड़ो मल्हाइण जे लाइ गॾु थिया आहियूं उहे शहीद जंहिं पंहिंजे वतन जी आज़ादी ख़ुशहाली ऐं बक़ा जे लाइ पंहिंजो रत जो आख़िरी फुड़ो ॾेई पंहिंजो सर क़ुर्बान करे छॾियो अॼु मां हिन स्टेज तां उन्हनि ज़ालिम हुकुमराननि ऐं वक़्त जे यज़ीदनि सां मुख़ातिब थी करे चवां थी त शहीद कॾहिं बि मरंदा न आहिनि शहीद पंहिंजे वतन जी लॼ रखण लाइ तकलीफ़ूं ऐं अज़ियतूं त सहे थो पर हू कॾहिं बि झुकी नथो सघे पर अव्हां मुअल आहियो छो त अव्हां जी ज़मीर मरी चुकी आहे अव्हां इहो सम्झो था त अव्हां असांजे क़ौमी कारकुननि खे खंभे गुम करे उन्हनि खे अज़ियतूं ॾेई करे तव्हां असांखे असांजे मक़सद तां हटाए सघंदव त इहा अव्हां जी भुल आहे अव्हां असांखे जेतिरो टार्चर कंदा जेतिरियूं अज़ियतूं ॾींदा असां अञा वधीक ताक़त सां उभरी साम्हूं ईंदासीं अॼु सुबुह जो जॾहिं मां हिन फंक्शन जे लाइ तयारु थी रही हुयसि त कंहिं मूंखां पुछियो त तूं ही रंग छो पाए रही आहीं जॾहिं त अॼु शहीदनि जो ॾिहाड़ो आहे अॼु पुटनि खे यादि करण जो ॾींहुं आहे त तूं को नीरो या को कारो वॻो पाए हली हा त बहितर हुयो मूंखे लुड़क लिकाए करे जवाबु ॾिनो त हीउ रंग असांजे उन्हनि शहीदनि जो रंग आहे जंहिंजो आख़िरी फुड़ो जंहिंजी ख़ुशबू असांजे सिंध धरतीअ मां महकी रही आहे ही उहो रंग आहे जेको असांजे नज़ीर बशीर हेमू कालाणी ऐं राजा लाहिर जो रत आहे जंहिं पंहिंजे जो रंग आहे उन जा लाश त असांखे ॾिना विया पर उन्हनि जा ख़्वाब अॼु बि असांजे अखियुनि में ज़िंदा आहिनि अव्हां असांजे अज़ीम राजा लाहिर जो सर क़लम कयो ऐं हुन सिंध जे वहदत लाइ हुन इज़त जे लाइ पंहिंजो पूरो ख़ानदान क़ुर्बान कयो पर हुन राजा ॾाहिर जो अज़म अॼु बि ज़िंदा आहे ऐं असीं उन ॾाहिर जा वारिस आहियूं जेको अॼु बि सिंध जे सरहदनि ते दुश्मननि आॾो दीवार बणिजी बीठो आहे अव्हां असांखां असांजे 19 सालनि जो हेमू कालाणी खे फांसी ॾिनी जॾहिं हुनखे फाहीअ जे रंगीअ ते चाढ़ियो वियो त हुन जे मुर्ग फाही ॾींदड़ जे लिंगनि खे कांडारे छॾियो हुन फाहीअ जे रंदीअ खे ईअं चुमियो हो ॼण को घोट पंहिंजे कुंवार खे चुमंदो आहे अव्हां असांखां असांजो महबूब लीडर शहीद बशीर खान कुरैशी असांखां खसे छॾियो पर अॼु बि उन जे पोयां लखें अखियूं आलियूं आहिनि उहे आलियूं अखियूं हाणे इनकलाब जो पैगाम बणिजी चुकियूं आहिनि पर ऐं ज़ालिमो अव्हां इहो यादि रखो त सिंध जी धरती बांझ नाहे रही उहा अञा वधीक ताक़तवर ऐं सूहिया पुट ॼणींदी रहंदी अॼु मां हिन स्टेज तां उन्हनि अज़ीम शहीदनि जे माण्हुनि खे बि भेटा पेश कयां थी जिन अहिड़नि जोधनि पुटनि खे जनमु ॾिनो मां चाहियां थी त मां उन्हनि जे पेर जे खाक खे पंहिंजो सुरमूं बणायां जंहिं अहिड़ा पुट ॼणिया
वॾी महिरबानी